नाज़रीन, आहियां हबीब हज़ूरी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मेहड़ अपडेट। सिंध प्रेस क्लब मेहड़ में इमाम इनक़लाब आज़ादी के अलमबरदार मौलाना उबैदुल्लाह सिंधीअ जी 76वीं वरसी तक़रीब सिंध सागर पार्टी पारां मल्हाई वई। तक़रीब की सदारत सिंध सागर पार्टी के चेयरमैन मौलाना अज़ीज़ुल्लाह बोयो कई। ख़ास मेहमान अल्लामा निसार अहमद मक्सी ऐं सिंध प्रेस क्लब मेहड़ जो बानी इलाही बख़्श चांडियो हुआ। तक़रीब में हबीब हज़ूरी, अल्लामा सिकंदर अली बुर्ड़ो ऐं अब्दुल महबूद मक्सी मौलाना सिंधीअ जी अंग्रेज़नि ख़िलाफ़ जदोजहद ते मकाला पढ़िया। हिननि चयो त मौलाना उबैदुल्लाह सिंधी बरे सग़ीर के दरियानि ते ॿधल गंगा, जमुना, नर्मदा सिंध सागर पार्टी ठाही। हिन जी सियासत जो मक़सद ऐं महवर अमुन, सलामती, क़ौमी मफ़ादनि ऐं इज्तिमा के उसूलनि ते ॿधल हुई, जंहिंमें ख़ुदगर्ज़ीअ जी मनाफ़ी थियल हुई। हिन जे उसूलनि में हक़ की हिमायत ऐं ज़ुल्म की मुखालफ़त के अहमियत हासिल हुई। हिन जो चवण हो त मज़लूम जो मज़हब पुछण खां बग़ैर उन जी हिमायत में उथी खड़ा थियो। हिननि चयो त मौलाना उबैदुल्लाह सिंधीअ के हिंद ऐं सिंध में जदीद क़ौमी फ़िक्र जो बानी सम्झो वञे थो। हिन समूरे हिंदुस्तान में आज़ादी लाइ विढ़ंदड़ माण्हुनि जा जथा तैयार कया। मौलाना सिंधी जलावतनी के दौरान अंग्रेज़नि लाइ अहिड़ियूं ॾुखियाइयूं पैदा कयूं जंहिं करे ॿी महाभारी लड़ाई दौरान अंग्रेज़नि के हिंदुस्तान छॾे वञण जो वाइदो करणो पियो। सिदारती ख़िताब कंदे सिंध सागर पार्टी के चेयरमैन मौलाना अज़ीज़ुल्लाह बोए चयो त मौलाना उबैदुल्लाह सिंधीअ जो फ़िक्र ऐं फ़लसफ़े में असां सिंधी क़ौम की निजात हुई। हिन मज़हब के बुनियादनि ते न पर धरती में वहंदड़ दरियानि की अहमियत के निगाह में रखी पार्टी ठाही। हिन जे मंशूर में हो त अंग्रेज़नि के हितां भॼाए हिंद ऐं सिंध की गॾियल हुकूमत ठाही वञे, जंहिंमें डिफेंस, फिनांस ऐं ख़ारजा पॉलिसी रुगो मरकज़ वटि हुजे। बाक़ी हर रियासत जो पंहिंजो आज़ाद वज़ीर आज़म हुजे। पर इहो ख्वाब पूरो थी कोन सघियो, न त हिंदुस्तान ऐं पाकिस्तान दरमियान दूरियूं ख़त्म थी वञनि हा। उन मौक़े ते क़ौमी मुशाइरो बि थियो, जंहिंमें नूर अहमद बेबाक जतोई, हिज़्बुल्लाह मेड़ाई, शरीफ़ खोसो ऐं फ़क़ीर सिकंदर अली दोस्तलाणी हिस्सो वरितो। उन मौक़े ते मौलाना अज़ीज़ुल्लाह बोयो सहाफ़ियुनि जे सुवालनि जा जवाब पिणु ॾिना।